वडाणी में हिकु ॾींहुं अॻु नई पढ़ियल कुंवार खे कहिड़े इल्ज़ाम में हेठि क़तल करण ख़िलाफ़ वारसनि जो एहतजाज। वधीक तफ़सील लाइ केके न्यूज़ जो रिपोर्टर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कुर्बान अली भुट्टो। जी कुर्बान, तफ़सील का आगाह जी करियो। बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बडाणी में बादी आग नारी खे क़तल कंदड़नि ख़िलाफ़ वारसनि एहतजाज कयो आहे। एहतजाज में चाचो गामण, चाचो धणी बख्श बंगवार, ॾाॾी सुहागिण भेण समीना खातू ऐं भाउ अमजद बंगवार पाक किताब खणी ज़ारो ज़ार रोईंदे चयो त हिकिड़ी अॻु नई पढ़ियल कुंवार 19 साला सगीरा खातू धी इमाम बख्श बंगवार खे मुड़ुस ऐं ॾेरनि पारां नाहक कारा इल्ज़ाम मड़े क़तल करे छॾियो आहे। मक़तूल औरत जो हिन टाइम ताईं लाश न मिली सघियो आहे, न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, DIG सिंध, SSP कश्मीर अमजद अमन शेख खे अपील कई आहे त असांखे लाश वापसि कराए कातिलनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी